एहतसाब की आड़ में अपोजिशन के हिसायो पियो वञे। पीपल्स पार्टी साज़िशन जो जमी मुक़ाबलो कंदी। पोइ हिते हटण वारनि मां नाहियूं मौजूदा कठपुतली सरकार नाकाम थी चुकी है। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार वज़ीर अला सिंध के सलाहकार वीरजी कोहली जुडो जे ॻोठ जियो रेबारी में एक तकरीब के खिताब कंदे कयो। हुन चयो त एहतसाब सभिनी जो थियणु खपे। पीपल्स पार्टी कॾहिं बि एहतसाब की मुखालफ़त न कई है, पर नेब के हथियार बणाए चंद माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जो एहतसाब कयो पियो वञे। तंहिंमां हुकूमत की बदनीयती ज़ाहिर थी रही है। हुन चयो त रेफरेंस 150 माण्हुनि खिलाफ़ दाख़िल आहिनि, पर एहतसाब सिर्फ़ 3 माण्हुनि खे गिरफ़्तार करे कयो पियो वञे। पीपल्स पार्टी मौजूदा वफ़ाक़ी सरकार ते वाज़े थी करे त नेब गर्दी ज़रिए असांखे डिॼारे नथो सघिजे। इन मौक़े ते वीरजी कोहली मुस्तक हिंदू बिरादरी के माण्हुनि में इमदादी चेक पिण विराया। तकरीब के कृष्ण रेबारी, प्रेम राठौड़ कोहली, सेठ फोटो रेबारी, काउंसलर फ़कीरो मेघवाड़, ज्ञान रेबारी ऐं ॿियनि पिण खिताब कयो। इन मौक़े ते वीरजी कोहली के जुडो जे हिंदू बिरादरी पारां अजरकनि जा तोहफ़ा पिण पेश कया।